अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जमील अहमद तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्नोलॉजी इन सिंधी। अॼु पाण सिखंदासीं त मोबाइल में पंहिंजे चैनल जा सब्सक्राइबर कीअं हाइड कजनि। त यार वीडियो शुरू करण खां अवल में इहा गुज़ारिश आहे तव्हांखे त मुंहिंजे चैनल ते व्यू अलाए छो घटि पिया अचनि, बाक़ी सब्सक्राइबर इलाही सारा वधी रहिया आहिनि। उनजे करे महिरबानी करे वीडियो खे मुकमल लाज़मी ॾिसंदा कयो त जीअं मुंहिंजी महिनत मुंहिंजो क़ीमती टाइम रायगान न वञे ऐं अव्हांखे फ़ाइदो मिले ऐं मूंखे बि फ़ाइदो मिले। तव्हांजी महिरबानी थींदी, वीडियो खे शेयर लाज़मी कंदा कयो। त सभु खां अवल खोलियो पंहिंजो ब्राउज़र ऐं उते यूट्यूब खोलियो। ब्राउज़र में यूट्यूब खोलियो। मां ऑलरेडी साइन इन थी चुको आहियां, मां साइन इन थियो। ऐं हिते जेको चैनल वारो आइकॉन आहे उनखे हणो। थोड़ी स्पीड वधाए चाहे ॾऊं। हा, त हिते हणो हिन चैनल वारे आइकॉन खे। त हिते आगामी डेस्कटॉप साइड मुंहिंजो थियल आहे। तव्हां पहिरियां ई डेस्कटॉप साइड खे हणिजो। तव्हांखां डेस्कटॉप साइड चवंदो ऐं उते हणिजो यूट्यूब स्टूडियो खे डेस्कटॉप साइड करण खां पोइ। यूट्यूब स्टूडियो खे लॻी वियो। हे खुली चुको आहे यूट्यूब स्टूडियो। हाणे जेको करिणो आहे तव्हां हेॾे ध्यानु ॾिजो। हाणे वञो हिते कुंड में लास्ट में हिते जेको सेटिंग वारो आइकॉन ॾिसण में अची रहियो आहे उन ते क्लिक कयो। उन ते क्लिक कयो ऐं हाणे हिते सेटिंग वारे बटन खे हणण खां बाद में इन तरह जो इंटरफेस अची वेंदो ऐं तव्हां चैनल ते हणो। चैनल ते हणण खां बाद में हिते जेको आहे ॿिए नंबर ते एडवांस सेटिंग आहे उन ते हणो ऐं हिते आहे डिस्प्ले दी नंबर ऑफ मोबाइल ऑफ पीपुल सब्सक्राइब टू माई चैनल। हे जेको आहे सो हिन ई तरह हिन ते अगरि टिक मार्क ॾींदव त सब्सक्राइबर अव्हांजा शो थींदा। हाणे टिक मार्क ॾिनो त मुंहिंजा सब्सक्राइबर शो थी विया। अगरि जे मां हिन ई तरह हिन ई हालत में रहण ॾींदुमि त मुंहिंजा सब्सक्राइबर हाइड हूंदा। उनजे करे तव्हां टिक मार्क न लॻायो। अनी सूरत में हुजे त तव्हांजा सब्सक्राइबर हाइड हूंदा। त हाणे कयूं था, ॾिसूं था चैनल खे। चऊं था यूअर चैनल ते। हे ॾिसो टेक्नोलॉजी इन सिंधी, हिन जा जेके सब्सक्राइबर आहिनि हाइड थियल आहिनि। त वरी बि मां गुज़ारिश कंदुसि त यार मुंहिंजे चैनल खे कुझु हेल्प कयो, वीडियो खे लाज़मी शेयर कयो, वीडियो खे मुकमल लाज़मी ॾिसो त मां अव्हां लाइ तमामु बहितरीनु कॉन्टेक्ट खणी अचां। मिलां थो अव्हां सां हिन खां वधीक ॼाण वारी वीडियो में। एसी ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।